केमिस्ट्री क्लास 9 बाब टियों सबक चौथों हिस्सो टियों जदीद पीरियाडिक टेबल ऐं ग्रुप मॉडर्न पीरियाडिक टेबल एंड ग्रुप्स आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजूला चन्ना अव्हांखे सुंदरलाइन स्कूल में भलीकार असांजो जोग लेक्चर जो मौज़ू आहे ग्रुपनि बाबति वधीक तफ़सील मोर डिटेल्स अबाउट ग्रुप्स There are 18 vertical columns in periodic table known as groups. असांजी periodic table में 18 उमूदी खाना आहिनि ही वारा जिन खे असां ग्रुप छॾींदा आहियूं. The subgroups are divided on the basis of their similar properties as A and B and placed together in periodic table. सबग्रुप जेके आहिनि उहे ठाहिया विया आहिनि हिक जहिड़ियुनि ख़ासियतुनि जे बुनियाद ते. हिकिड़ा A सबग्रुप आहिनि ऐं ॿिया B सबग्रुप आहिनि. The elements of subgroup A are called main or representative elements. सबग्रुप A वारा जेके आंसर आहिनि जिन खे असीं मेन या रिप्रेजेंटेटिव आंसर छॾींदा आहियूं उहे ही मथियां आहिनि 1 2 जिन जे मथां A बि लिखियल आहे. ही पहिरियों A ग्रुप ॿियों A ग्रुप हे टियों A चोथों A पंजों A छहों A सतों ऐं अठों A. इन्हनि A जे असां ग्रुपनि खे A ग्रुप सब ग्रुप छॾियूं था. इन्हनि खे मेन एलिमेंट्स या रिप्रेजेंटेटिव एलिमेंट्स पिणु सॾिबो आहे. The elements of सब ग्रुप B ही वारो B ग्रुप आहे. हिननि आंसरनि खे असीं छॾींदा आहियूं ट्रांज़िशन एलिमेंट्स बदिलजंदड़ वैलेंसी वारा आंसर. हे 1B 2B हे टियों B ग्रुप हे चोथों B ग्रुप हे पंजों B छहों B सतों B ही जेके टई आहिनि इहे 8 B ग्रुप में अचनि था. टई हिकिड़े ग्रुप में 8 B. इन्हनि खे बदिलजंदड़ वैलेंसी वारा आंसर असीं छॾींदा आहियूं. कापर 1B में आहे त इहो इन वटि वैलेंस इलेक्ट्रॉन हिकु हूंदो आहे पर कॾहिं कॾहिं इन वटि वरी वैलेंस इलेक्ट्रॉन 2 बि थी वेंदा आहिनि. ज़िंक कॾहिं हिकु इलेक्ट्रॉन ॾींदो आहे त कॾहिं वरी 2 इलेक्ट्रॉन ॾींदो आहे. इहे बदिलजंदड़ वैलेंसी वारा आंसर छॾियूं था. पर ही जेके मथियां A वारा जेके आंसर आहिनि मेन या रिप्रेजेंटेटिव एलिमेंट्स छो था चवनि छो त हिननि जी वैलेंसी फिक्स हूंदी आहे. हिननि जो जेको ग्रुप नंबर आहे उहो नुमाइंदगी कंदो आहे वैलेंसीअ जी. कार्बन जो ग्रुप आहे 4 त हिन जा वैलेंस इलेक्ट्रॉन 4 हूंदा. 3 2 कोन थींदा 5 न थींदा 4 हूंदा फिक्स. नाइट्रोजन 5 ग्रुप में आहे त हिन जा वैलेंस इलेक्ट्रॉन 5 ई हूंदा आहिनि. ग्रुप 1A अल्कली मेटल और लिथियम फैमिली. हितां खां इहो ग्रुप शुरू थिए थो. हेठि हाइड्रोजन जी पोज़ीशन अञा अनक्लियर आहे. इनखे हिते मथां रखियो वियो आहे. कॾहिं कॾहिं हिनखे 7A में बि शामिलु कयो वेंदो आहे 4A में बि शामिलु कयो वेंदो आहे 1A में बि रखियो वेंदो आहे. तंहिंजे करे हिनखे असां फ़िलहालु कंहिं बि ग्रुप में कोन था शामिलु कयूं. ग्रुप 1A हितां शुरू थिए थो लिथियम खां. तंहिंजे करे हिन जो नालो लिथियम फैमिली पिणु रखियो वियो आहे. हिननि खे असां अल्कली मेटल्स छॾींदा आहियूं. ही सभु धातु आहिनि. This group include lithium जंहिंजी निशानी आहे Li, सोडियम Na, पोटाशियम K, रुबीडियम Rb, सीज़ियम Cs and फ्रांशियम Fr. हेसी ताईं ही 1 2 3 4 5 6 आंसर इहे पहिरें A ग्रुप में अची वञनि था. Their valence shell contain 1 electron. हिननि जे वैलेंस शेल में हिकु ई इलेक्ट्रॉन हूंदो आहे. On reaction they lose 1 electron and form univalent positive ion. जॾहिं इहे रिएक्शन कंदा आहिनि ही केर बि रिएक्शन कंदो त हिकिड़ो पंहिंजो इलेक्ट्रॉन विञाईंदो ऐं पाण हिकिड़ी वाधू वारी आयन में तब्दील थी वेंदो. मिसाल जे तौर ते ही सोडियम आहे. सोडियम ही पंहिंजो हिकु इलेक्ट्रॉन ॿाहिरि जेको आहे वैलेंस इलेक्ट्रॉन क्लोरीन खे ॾींदो पाण हिकिड़ी वाधू वारी आयन में तब्दील थी वेंदो. इते लिथियम हुजे हा त बि हिकु इलेक्ट्रॉन ॾिए हा ऐं पाण लिथियम पॉजिटिव आयन में तब्दील थी वञे हा. पोटेशियम बि करे हा रुबीडियम बि ईअं ई करे हा. दे आर हाईली रिएक्टिव मेटल्स. इहे तमामु तेज़ आमिल धातु आहिनि. दे हैव लो मेल्टिंग पॉइंट. इन्हनि खे रिझण जो दर्जो तमामु घटि हूंदो आहे. ग्रुप 2A ही ग्रुप ॿियों A अल्कलाइन अर्थ मेटल्स. हिननि खे अल्कलाइन अर्थ मेटल्स पिणु चइबो आहे या वरी जीअं त बेरिलियम पहिरियों आंसर आहे त हिन जो नालो बेरिलियम फैमिली पिणु रखियलु आहे. दिस ग्रुप इंक्लूड बेरिलियम Be, मैग्नीशियम Mg, कैल्शियम Ca, स्ट्रोंशियम Sr, बेरियम Ba and रेडियम Ra. Their valence shell contain 2 electrons. जीअं त ॿिए A ग्रुप में आहिनि तंहिंजे करे बेरिलियम मैग्नीशियम कैल्शियम या
तव्हां हलिया वञो रेडियम ताईं, इन्हनि खे 2 इलेक्ट्रॉन वैलेंस हूंदा आहिनि. On reaction, they lose both electrons and form divalent positive ion. जॾहिं इहे रिएक्शन कंदा आहिनि त उहे पंहिंजा 2 इलेक्ट्रॉन विञाए छॾींदा आहिनि ऐं डाइवेलेंट पॉजिटिव आयन ठाहींदा आहिनि, यानी ॿिनि वाधू वारी आयन इहे ठाहींदा आहिनि. ही ॾिसो, ही मथियां आहिनि, ही हेसी ताईं पहिरें ए ग्रुप वारा आहिनि पंहिंजो पोटेशियम ताईं, ॿिया बि आहिनि जेके मोनोवेलेंट आहिनि. ही मैग्नीशियम आहे डाइवेलेंट 2+, कैल्शियम 2+, बेरियम 2+. इहे इन जा असांजे ॿिए ग्रुप जा आंसर आहिनि जेके डाइवेलेंट आयन ठाहिनि था 2 इलेक्ट्रॉन विञाए. They show irregular densities, melting and boiling points. हिननि जूं जेके आहिनि का तरतीब कोन हूंदी आहे हिननि जी डेंसिटीअ जी या मेल्टिंग पॉइंट जी, बॉइलिंग पॉइंट जी. जो असां चऊं त बेरिलियम घाटो घटि हूंदो, मैग्नीशियम वधीक हूंदो, कैल्शियम अञा वधीक हूंदो, ईअं कोन्हे को. कंहिंजी घटि हूंदी आहे, कंहिंजी वधि हूंदी आहे. मेल्टिंग पॉइंट बि कंहिंजी घटि हूंदी आहे, कंहिंजी वधीक हूंदी आहे. बॉइलिंग पॉइंट बि ईअं हिननि जी इरेग्युलर आहे. ग्रुप टियों ए, ही वारो टियों ए ग्रुप आहे. ही पहिरियों ॿियो थी विया, ही टियों. ही वारा ग्रुप असां छॾिया आहिनि छो त इहे वरी ट्रांज़िशन एलिमेंट्स आहिनि, बी ग्रुप. तंहिंजे करे सिर्फ़ु असां रिप्रेजेंटेटिव एलिमेंट्स ते था हलूं. ही टियों ए ग्रुप आहे. इनखे बोरान फैमिली बि सॾिजे थो छो त पहिरियों आंसर बोरान आहे. दिस ग्रुप इंक्लूड्स, इन ग्रुप में मौजूदु आहिनि बोरान बी, एल्यूमिनियम Al, गैलियम Ga, इंडियम In एंड थेलियम Ti. ही जेके आंसर आहिनि इहे ग्रुप 3A में अची वञनि था. देयर वैलेंस शेल कंटेन 3 इलेक्ट्रॉन्स. हिननि जे ॿाहिरीं शेल में 3 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि छो त हिननि जो ग्रुप नंबर 3 आहे. They lose 3 electrons and form trivalent positive ion except boron. ही एल्यूमिनियम, गैलियम, इंडियम, थेलियम इहे चारई मेटल आहिनि, तंहिंजे करे इहे 3 इलेक्ट्रॉन विञाए ट्राइवेलेंट पॉजिटिव आयन ठाहींदा आहिनि. हिननि जे मथां 3 पॉजिटिव अची वेंदो आहे एक्सेप्ट बोरान, छो त इहो जेको आहे सो मेटलाइड आहे. बाक़ी ॿिया 3 वाधू आयन जो आयन 3 वाधू आयन ठाहींदा आहिनि छो त उहे 3 इलेक्ट्रॉन पंहिंजा गैर धातु खे ॾेई छॾींदा आहिनि. ग्रुप 4A, ही वारो चौथों ए, ग्रुप 4A कार्बन फैमिली बि चऊं था छो त मथां मथां कार्बन आहे. दिस ग्रुप इंक्लूड कार्बन C, सिलिकॉन Si, जर्मेनियम Ge, tin Sn and lead Pb. Their valence shell contain 4 electrons. हिननि जी वैलेंस शेल में 4 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि छो त हिननि जो ग्रुप नंबर 4 आहे. कार्बन, सिलिकॉन एंड जर्मेनियम फॉर्म कोवेलेंट बॉन्ड. कार्बन, सिलिकॉन ऐं जर्मेनियम जेको आहे उहे कोवेलेंट बॉन्ड ठाहींदा आहिनि. ही कार्बन आहे, हाइड्रोजन सां ॾिसो हिन जो कोवेलेंट बॉन्ड ठहियल आहे, उनखां इलेक्ट्रॉन खसींदो कोन, आयोनिक बॉन्ड न ठाहींदा आहिनि. ही कार्बन, सिलिकॉन या जर्मेनियम कोवेलेंट बॉन्ड ठाहींदा आहिनि. वेयर इज टिन एंड लीड एक्ज़िबिट वेरिएबल वैलेंसी 2 and 4. टिन ऐं जेको लीड आहे उहो 2 ऐं 4 जी फिरंदड़ वैलेंसी जेका आहे उहा ज़ाहिर कंदो आहे. टिन केॾी महिल जो 2 पॉजिटिव थी वेंदो, 2 इलेक्ट्रॉन ॾींदो, ऐं 4 पॉजिटिव बि थी वेंदो आहे, 4 इलेक्ट्रॉन ॾींदो आहे. ऐं जेको लीड आहे उहो बि ईअं कंदो आहे. कार्बन इज़ नॉन मेटल. कार्बन जेको आहे ही वारो ही नॉन मेटल आहे. ही 2 इन बोरान जे कलर जहिड़ा आहिनि, ही 2 वरी मेटलाइड आहिनि. ऐं टिन ऐं लीड जेको आहे उहे वरी आहिनि असांजा नॉन मेटल्स. इहे मेटल्स आहिनि, सॉरी, टिन ऐं लीड जेको आहे उहे मेटल्स आहिनि, ही 2 मेटलाइड आहिनि. ही वारो जेको आहे कार्बन उहो नॉन मेटल आहे. ग्रुप 5A, 5A, ही वारो ग्रुप, इनखे नाइट्रोजन फैमिली बि सॾिबो छो त हिन जे मथां नाइट्रोजन आहे. ॿिया जेके नाइट्रोजन सां गॾु आंसर हिन में मौजूदु आहिनि ग्रुप में, उहो आहे फास्फोरस, आर्सेनिक, एंटीमनी ऐं बिस्मथ. देयर वैलेंस शेल कंटेन 5 इलेक्ट्रॉन्स. 5A ग्रुप में आहिनि त हिन नाइट्रोजन खे, फास्फोरस खे, आर्सेनिक खे, एंटीमनी खे, बिस्मथ खे 5 वैलेंस इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि, यानी आखिरी शेल में 5 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि. They show large variation in their properties as we go down the group. जीअं जीअं ग्रुप में हेठि हलंदा वेंदासीं त प्रॉपर्टीज़ में तमामु वॾो फ़र्क़ु, फेरगेर जेका आहे उहा नज़र ईंदी आहे. एक्सेप्ट नाइट्रोजन, नाइट्रोजन खां अलावा ऑल एग्ज़िस्ट इन एलोट्रॉपिक फॉर्म्स. जेके ॿिया आहिनि उहे 2 रूपिया थींदा आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ रूप थींदा आहिनि. एलोट्रॉपिक फॉर्म माना एलिमेंट एग्ज़िस्ट इन डिफरेंट फॉर्म्स इन सेम फिज़िकल स्टेट. त भई हालत साॻी हुजेसि
पर उन जी जेका सूरतूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ हुजनि। मिसाल जे तौर ते हाणे तव्हां ॾिसो जेको फास्फोरस आहे त उहो तव्हांखे वाइट बि मिलंदो ऐं वरी तव्हांखे रेड बि मिलंदो, तव्हांखे वरी ब्लैक बि मिलंदो। आहिनि टई साॻी फिज़िकल स्टेट में सॉलिड आहिनि, पर इन्हनि जूं जेके प्रॉपर्टीज़ आहिनि ॿियूं उहे डिफरेंट आहिनि। ही वेरी रिएक्टिव आहे वाइट वारो, हे नॉट रिएक्टिव आहे, ही स्टेबल आहे। ईअं कार्बान बि जेको आहे सो उहो एलोट्रॉपिक फॉर्म में थींदो आहे। जीअं कार्बान तव्हांखे हीरे जी शिकिल में बि मिलंदो आहे, कार्बान तव्हांखे वरी ग्रेफाइट जी सूरत में, पेंसिल जो गोरो उन सूरत में बि मिलंदो आहे। ही जेके आंसर आहिनि नाइट्रोजन खां अलावा ही सभु तव्हांखे एलोट्रॉपिक फॉर्म्स में मिलंदा। 2 रूपिया आहिनि। ग्रुप 6A ऑक्सीजन फैमिली। ही ग्रुप 6A मथियों आंसर ऑक्सीजन आहे, तंहिंजे करे हिनखे ऑक्सीजन फैमिली बि सॾियूं था। दिस ग्रुप इंक्लूड्स ऑक्सीजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम एंड पोलोनियम। ही आंसर असांजे 6A जेका फैमिली आहे ऑक्सीजन फैमिली उन में मौजूदु आहिनि। ग्रुप 6 आहे, तंहिंजे करे असां चऊं था देयर वैलेंस शेल कंटेन 6 इलेक्ट्रॉन्स। उन में वैलेंस शेल जेको हिननि जो हूंदो ॿाहिरियों शेल, उन में 6 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि। ऑक्सीजन एंड सल्फर आर नॉन मेटल्स। ऑक्सीजन ऐं सल्फर जेको आहे उहो असांजो, ऐं सेलेनियम जेको आहे, इहे टई नॉन मेटल्स आहिनि। तव्हांजो टेलोरियम ऐं पोलोनियम जेको आहे उहे मेटलाइड आहिनि। इन्हनि जो रंग हिननि वांगुरु एंटीमनी ऐं अर्सनिक वांगुरु, सिलिकॉन ऐं जर्मेनियम वांगुरु ऐं बोरान वांगुरु आहे। ही कलर मेटलाइड खे ज़ाहिर करे थो हेसीं ताईं। ही वारा वरी जेके आहिनि इहे नॉन मेटल आहिनि। हेठियां जेके आहिनि इहे वरी मेटल थी विया सभई। ऑल एग्जिस्ट इन एलोट्रॉपिक फॉर्म्स। सभु जेके आहिनि एलोट्रॉपिक फॉर्म्स में मौजूदु हूंदा आहिनि। ऑक्सीजन जीअं ॾिसो O2 जी सूरत में मिलंदो आहे, पर O3 जी सूरत में मिलंदो आहे, ओज़ोन लेयर जी सूरत में। इहे ॿई 2 रूप आहिनि ऑक्सीजन जा। ईअं सल्फर बि असांखे मिलंदो आहे। सल्फर जेको आहे उहो 6A ग्रुप में आहे, त छा कंदो, 6 इलेक्ट्रॉन हूंदसि वैलेंस शेल में, त बाक़ी खपनिसि 2 त 8 पूरा थींदसि। पोइ इहो सल्फर जेको आहे असां छा कंदा आहियूं, गंदरफ खे खणी लोह जे ज़रड़नि सां उनखे गरम कंदा आहियूं, त सल्फर 2 इलेक्ट्रॉन लोह जा हासिल करे वठंदो आहे, आयरन सल्फाइड ठाहींदो आहे। आयरन 2+ थी वियो, 2 इलेक्ट्रॉन विञाई, सल्फर 2 इलेक्ट्रॉन वरितसि, 2 नेगेटिव थी वियो। ग्रुप 7A, ही वारो 7A जेको ग्रुप आहे, इनखे फ्लोरीन फैमिली जे बजाय असां आमतौर ते छॾींदा आहियूं हैलोजन फैमिली। हैलोजन छाजे लाइ? हैलो मीन्स साल्ट, जिन मीन्स फार्मिंग। हीअ फैमिली साल्ट फार्मिंग आहे। ही नॉन मेटल आहिनि सभई, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ऐं एस्टाटीन सभु। हाणे इहे जॾहिं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एस्टाटीन जॾहिं के मेटल सां मिलंदा आहिनि त लूणु ठाहींदा आहिनि। आमतौर ते तव्हां सोडियम क्लोराइड ॿुधो आहे लूणु, इहो टेबल साल्ट आहे, पर लिथियम फ्लोराइड बि लूणु आहे, पोटेशियम ब्रोमाइड बि लूणु आहे, रुबीडियम आयोडाइड बि लूणु आहे। इन जे करे हिन समूरी फैमिली खे असां सॾींदा आहियूं हैलोजन फैमिली, लूणु ठाहींदड़ फैमिली। देयर वैलेंस शेल कंटेन 7 इलेक्ट्रॉन्स। 7 ग्रुप आहे, त हिननि जे वैलेंस शेल में 7 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि, 7 वैलेंस इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि। फ्लोरीन, क्लोरीन आर गैसिस। फ्लोरीन ऐं क्लोरीन इहे 2 गैसूं आहिनि। ब्रोमीन इज़ लिक्विड। ही ब्रोमीन जेको आहे इहो लिक्विड आहे, वाइल रेस्ट आर सॉलिड। ॿिया जेके आहिनि उहे सख़्तु हालत में मिलंदा आहिनि। ग्रुप 8A, 8A ग्रुप, आख़िरी वारो, ओ ही वारो, इनखे असां सॾियूं था इनर्ट आर नोबल गैस फैमिली। हिनखे 8A ग्रुप आहे। ही हेलियम, नियान, आर्गान, क्रिप्टॉन, ज़ीनान, रेडान। ही जेको आहे असांजो उहो समूरो इनर्ट फैमिली सॾिजे थो। इनर्ट माना बेआमिल, जेके रिएक्शन न कनि। न हेलियम रिएक्शन कंदी आहे, न नियान कंदी आहे, न आर्गान कंदी आहे। छो न आहिनि कंदा? छो त हिननि जो पंहिंजो इलेक्ट्रॉन पूरा हूंदा आहिनि, न खुटल हूंदा अथनि, न वधियल हूंदा अथनि। इन जे करे हिननि खे नोबल गैसिस बि चइबो आहे, अज़ीम गैसूं। ही गैसूं आहिनि सभु, छो त हिननि जा इलेक्ट्रॉन पूरा आहिनि, न ॾियनि न वठनि, तंहिंजे करे अज़ीम आहिनि। दिस ग्रुप इंक्लूड हेलियम, नियान, आर्गान, क्रिप्टॉन, ज़ीनान एंड रेडान। Their valence shell contain 8 electrons except helium which contain 2 electrons. हेलियम के सिर्फ़ 2 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि वैलेंस शेल में, बाक़ी हिननि सभिनी खे 8 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि आख़िरी शेल में। ॾिसो हेलियम एटॉमिक नंबर 2 अथसि, हिन जी इलेक्ट्रॉन कॉन्फ़िगरेशन 2 इलेक्ट्रॉन अथसि आख़िरी शेल में। नियान खे 2 पहिरें में, 8 ॿिए में, आर्गान खे बि आख़िरी में 8, क्रिप्टॉन खे बि आख़िरी में 8, ईअं वरी ज़ीनान खे बि आख़िरी शेल में 8 इलेक्ट्रॉन आहिनि।
तंहिंजे करे हिननि जो ऑक्टेट ऐं डुप्लेट जो पूरो आहे त हे इनर्ट हूंदियूं आहिनि, रिएक्शन ई न आहिनि कंदियूं, न इलेक्ट्रॉन ॾियनि न वठनि। ग्रुप 1b to 8b, हे हितां खां वठी 1b 2b 3b 4b 5b 6b 7b, ही टई अची विया हिन में 8b। इन्हनि खे असां सॾियूं था ट्रांज़िशन एलिमेंट्स, बदिलजंदड़ वैलेंसीअ वारा आंसर। दिस ग्रुप्स आर मेटल्स, ही जेके बि ग्रुप आहिनि इहे सभु धातु आहिनि, ही बि धातु हुया पर ही त समूरा धातु आहिनि। इन केमिकल रिएक्शन दे शो वेरिएबल वैलेंसीज़, ही केमिकल रिएक्शन में छा कंदा आहिनि, वेरिएबल वैलेंसी ज़ाहिर कंदा आहिनि, बदिलजंदड़ वैलेंसी। जीअं तव्हांखे चऊं पिया त कापर 1b में आहे न त हिकु इलेक्ट्रॉन बि ॾींदो पर ॿ बि ॾींदो। देयर वैलेंस शेल आर इनकम्प्लीट, हिन जा वैलेंस शेल जेके आहिनि उहे गैर मुकमल हूंदा आहिनि, इनकम्प्लीट हूंदा आहिनि। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।